गुज़िरियल साल हथरा तो फीडिंग कराई हुई तो पखी हुआ। ॿियो सबबु इहो बि आहे त ॾिसो न हीअं अॼु 1980 खां 82-83 ताईं त को मतिलबु फ़िश फार्मिंग न हुई आसपास में या किथे बि, या डिस्ट्रिक्ट ठटा में अथव या डिस्ट्रिक्ट बदीन में। पर हींअर फ़िश फार्मिंग जो रुझान तमामु तेज़ी सां वधी रहियो आहे। हाणे जेके पखी लेग्स में ईंदा हुआ उहो डिस्ट्रीब्यूट थियनि पिया हिन फ़िश फार्मिंग में। जीअं हाणे मिसाल थो ॾियां त 1 लख पखी जीअं हाल जी में आया त हर वॾा फ़िश फार्म आहिनि 500-500 एकड़, 1000 एकड़नि जा। त उन में जीअं कंहिंमें 10,000, कंहिंमें 5,000, कंहिंमें 6,000 ई पखी उतां डिस्ट्रीब्यूट थींदा आहिनि। त पाणी ऐं फीड खुराक उन्हनि जी उन लाइ ईंदा आहिनि। इहो असबाब बि आहे, पर मतिलबु फीडिंग त लाज़मी फ़िश लाइ बि त कराईंदा। उहे ई जेके पखी खाए थो फ़िश जो कख हूंदा आहिनि, कुझु अहिड़े क़िस्म जा गाह वग़ैरह हूंदा आहिनि जेके पखी खाए थो ऐं फ़िश बि खाए थी, त उन्हनि खे ॾिसी उहो पखी उते लहे थो। थी सघे थो उन्हनि जो जेको महिमान ईंदा हुजनि पर ऐं अहिड़े नमूने सां परमिट कराए जेकॾहिं क़ानूनी तौर सां महिमान ईंदा हूंदा त उन्हनि जो त क़ानूनी असबाब आहिनि। बाक़ी जे ग़ैर क़ानूनी ईंदा हूंदा त उन लाइ अमलो मौजूदु आहे, उहो उन्हनि खे चेक करे ऐं चेक कंदो रहंदो आहे। जीअं इहे त ॾिसो न, जॾहिं असांजे दौर में बि इहो सिस्टम हुयो, पर उन टाइम ते USB इहे जेके मेमोरी कार्ड इहे कोन हुआ। हींअर इहे शयूं निकितियूं आहिनि टेक्नोलॉजी जी, त माण्हू उन्हनि खां फ़ाइदो पिया वठनि ऐं उहो तमामु असां लाइ पाण जंहिंमें केस हाणे त माशाल्लाह अलाए शुक्र सां त रोड ते जेके पहिरीं उन ते वरी कानून सख़्तु कयो आहे। हीअं कयो आहे त मतिलबु उन्हनि खे चालान करियो यकदमि मजिस्ट्रेट साहिबु उन्हनि खे जेके उन्हनि खे ज़मानत उनजी रद्द कई वेंदी आहे ऐं अहिड़े नमूने सां कंट्रोल आहे जेके रोडनि ते पहिरीं पखी खां। बाक़ी अंदरि उन्हनि खे तमामु असांजे वाइल्ड लाइफ लाइ हिकिड़ी मुश्किल ई आहे त उन्हनि जा घर ॻोठ पाणी में ई किनारे ते आहिनि ऐं उहो पंहिंजे घरनि जे साम्हूं वांझार लॻाइनि। पोइ बि वाइल्ड लाइफ वारा कोशिशि कंदा आहिनि जे हद ताईं जेके उन्हनि जा वांझार लाइन। बाक़ी अमलो बि घटि आहे ऐं अहिड़े नमूने सां कुझु मुश्किलातूं त वाइल्ड लाइफ खे त आहिनि। हिकिड़ी त हींअर माहौलियाती गदिलाइण जेका थी आहे या जेका माहौलियाती तब्दीली चइजे उनखे, उहा बि चई सघिजे थी। वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजी ख़ुदि पंहिंजी बि बेहसी आहे जो असां पाण पखियुनि जी मालिकी नथा करियूं। हिन वक़्तु जेको आहे हालेची, हॾेरो चाहे किंजर हुजे, उन में पखी अचणु घटिजण जो सबबु अक्सर करे इहो आहे त असांजी पंहिंजी बि सुस्ती उहा आहे त पखी अञा अचे ई कोन थो। त हिते जेके आहिनि, जीअं चाहे हाशिम ॻाल्हि कई त केसेटनि वारा जेके मच्छी पखियुनि जा ॼार लॻा पिया आहिनि वारो अमल शुरू थिए थो, जंहिंजे करे असलकशी थिए पई। उन में वाइल्ड लाइफ खाते समेत जेके बि इदारा हिन सां मुसलक आहिनि डंडनि सां, उहे बि ज़िम्मेवार ओढ़ा ई आहिनि जेतिरा शिकारी आहिनि। शिकारियुनि जे मथां कार्रवाई नथी थिए, इन करे पखियुनि जो जेको आहे नसलकशी थिए थी। हिन वक़्तु सियारे जी मौसम आहे, अॻे जेको आहे सो तमामु घणा पखी टिनी डंडनि में ईंदा हुआ, पर हिन वक़्तु पखी नज़र ई नथो अचे। उनजो वॾो सबबु इहो आहे त पखी अचण सां ई उनजो जेको सो ग़ैर क़ानूनी शिकार थो थिए, उनखे जीअं तोहफ़ज़ नथो थिए, जंहिंजे करे उनजो नुक़सानु थिए थो। इन करे असीं हितां जेको हिन प्लेटफार्म तां वसवारनि खां मुतालबो कंदासीं त किंजर डंड, हालेची चाहे हॾेरो, किंजर डंड में अञा ई कुझु जेको आहे कुझु देखभाल थिए थो, पर हॾेरो ऐं हालेचीअ में त पखियुनि जी का मालिकी कोन्हे आई। उते त जॾहिं खां अचे थो हिकिड़ो त जेको पखी शिकार रछनि वसीले कनि था, हिन वक़्तु जेके कैसेटूं आहिनि उन वसीले थिए थो, ॿियो बंदूकनि वसीले थिए थो। इन करे हिन वक़्तु जेके टई डंडूं जेको थी वियूं आहिनि ऐं पखी को बि हिते लहण जे लाइ तयारु कोन्हे। उन जो वॾो कारण इहो आहे त लहण सां ई उनजो जेको शिकार थिए थो। इन करे जेको पखी जे नसलकशी जे करे पखी जेको सो हाणे अचण ई जेको सो छॾे ॾिनो आहे। इन करे अक्सर करे हाणे हे टई डंडूं वीरान थियण खां पोइ ॿियूं जेके डंडूं आहिनि वरी पखियुनि जेको सो उन पासे लाड़ो कयो आहे। उन जो वॾो सबबु इहो आहे त पखी जेको अचण सां गॾु उन जेको शिकार थिए थो, इन करे पखी लहे कोन थो डंड में। ठटे जे मिठे नीरे पाणी जी ढंढ किंजर समेत हालेजी ऐं हॾेरो ढंढनि में 2 ॾहाका अॻु ताईं मुख़्तलिफ़ क़िस्म जा पखी, जिन में बदक, थुरांडो, हाड़ी, नेरगी, गेणो, डिगोश, खाराई चिकलो, ॾोईलो, लाखेजानी, पेण, सेलण, कूंज वग़ैरह शामिल आहिनि, उॾरी अची पनाह हासिलु कंदा आहिनि। जंहिं सबबु ठटे जे ढंढनि में पखियुनि जे वलरनि सबबु फितरी सूंहं जा नज़ारा बि ॾिसण वटां हुआ। किंजर ऐं हालेजी ते लखें पखी हुजण करे फिज़ा ककरनि जियां नज़र ईंदी हुई, जंहिं सबबु किंजर, हालेजी ऐं हॾेरो ढंढूं पखियुनि जी आमाजगाह हुजण सबबु सेंचुरी करार ॾिनल आहिनि ऐं पखियुनि जी शिकार ते वाइल्ड लाइफ जे क़ानून मूजिबि मख़सूस परमिट ऐं ॾींहंनि खां सवाइ शिकार ते पाबंदी आहे थियल आहे। पर किंजर ढंढ समेत ढंढनि ऐं ढोरनि ते महिमान पखियुनि जी खुलेआम शिकार जो ग़ैर क़ानूनी सिलसिलो हर साल जियां हिन भेरे बि रुकिजी न सघियो आहे ऐं बंदूक बरदार शिकारी सभनि जे तइदाद में पखी मारे पंहिंजी शौक़ ख़ातिर महिमान पखियुनि जी नसुल खे
तबाह करण में रुधल आहिनि। साॻी रीति कींजर ढंढ ते मक़ामी माहीगीरनि पारां वरी रछ लॻाए पखियुनि जी ॿोली में मख़सूस कैसेट वॼाए वांझार ज़रिए पखियुनि जी नसुलकशी कई वञे थी। पर वाइल्ड लाइफ खाते जी इंतिज़ामिया ग़ैर क़ानूनी तौरु महिमान पखियुनि जी नसुलकशी रोकण में बेवस नज़र अचे थी।